गुलाब लगारी वेझो कपरी मोरी में बदीन ज़िले जे अगुणेन ज़िले नाज़िम अली अनवर हाले पोटो जे फर्ज़ंद पीपी अगवान नूर कलंदर बख्श हाले पोटो पारां जलसो मुनक़िद करे बल्दियाती इलेक्शन जे हवाले सां तालके मातली अंदर चूंड मुहिम जो आगाज़ करे छॾियो आहे। जलसे में चयन यूनियन काउंसिलन जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे हज़ारे माण्हुनि शिरकत करे पीपी अगवान नूर कलंदर बख्श हाले पोटो खे हिमायत जो यकीन ॾियारियो। संदन क़यादत में उम्मीदवार बिहारण जो ऐलान कयो। जलसे में पीपी सिंध काउंसिल जे मेंबर मुनीर अहमद रंधावा, सदाम हुसैन हाले पोटो, जान मोहम्मद लुंड, मेहार खान चांग, अब्दुल बहार राजपूत समेत इलाइक़े जे सियासी समाजी शख्सियतनि इलाइक़े वासियनि वॾे तादाद में शिरकत कई। जलसे खे ख़िताब कंदे नूर कलंदर बख्श हाले पोटो चयो त अॼोके जलसे में अवाम भरपूर नमूने शिरकत करे असां सां गॾु हुजण जो सबूत ॾे एतमाद जो इज़हार कयो आहे। जंहिं करे पीपल्स पार्टी क़यादत खे घुर्जे त हू ग़लति फ़ैसिला न करे जंहिं सां पीपल्स पार्टी खे नुक़सान रसंदो, छो त असां सां पीपल्स पार्टी जा पुराणा कारकुन वॾे तादाद में गॾु आहिनि।